हैदराबाद के डिस्ट्रिक्ट पॉपुलेशन वेलफेयर ऑफिस पारां कासमाबाद के गवर्नमेंट गर्ल्स हाई स्कूल मेरान में एक ॾींहुं वारो फैमिली हेल्थ मेलो मुनक़िद किया वियो। मेले में शागिर्दाणियुनि, वालिदैन, उस्तादनि ऐं ऑफिसरनि शिरकत कई। उन मौके ते ॻाल्हाईंदे डिस्ट्रिक्ट पॉपुलेशन ऑफिसर बख्तली सियाल, गवर्नमेंट गर्ल्स हाई स्कूल मेरान की प्रिंसिपल फौजिया खोखर, अमीन बुढ़ाणी, नादिया लाड़िक, शादाब गुल, डॉक्टर बदर निसाई बेंदो चवण हो तो फैमिली प्लानिंग सां सुठी ऐं खुशहाल जिंदगी गुज़ारे सघूं था। पॉपुलेशन वेलफेयर डिपार्टमेंट के तरफा मुनक़द किया वियो आहे ते गवर्नमेंट गर्ल्स मेरान हाई स्कूल कासमाबाद में हिन अड़े किस्म के मेलन जो, अड़े किस्म के प्रोग्रामन जो सिर्फ इहो ही मकसद है त असांजो जेको वधंदड़ आबादी जो मसलो है उन ते असां कंहिं न कंहिं तरीक़े से काबू पाए सघूं। त असांजो जेको पॉपुलेशन वेलफेयर डिपार्टमेंट है हुनजो स्टाफ हर ॻोठ, हर यूसी, हर शहर ऐं हर ज़िले पूरे सिंध में मौजूद है त जीअं हर आम हर माण्हू खे असां ॿुधाए सघूं त जेको आहे सो पॉपुलेशन वेलफेयर डिपार्टमेंट ते मौजूद है। उन जूं सर्विसिस, फ्री सर्विसिस मौजूद आहिनि, जंहिंमें जनरल दवाऊं ऐं फैमिली वेलफेयर प्लानिंग जा जेके आहिनि, फैमिली प्लानिंग जा जेके अद्वियात आहिनि, वक़फ़े जा जेके तरीक़ा आहिनि, शॉर्ट टर्म ऐं लॉन्ग टर्म जेके तरीक़ा आहिनि, उहे सभु पॉपुलेशन वेलफेयर डिपार्टमेंट मुहैया करे तो। जी, आज हमने ये फैमिली हेल्थ मेला ऑर्गेनाइज़ किया है पॉपुलेशन वेलफेयर डिपार्टमेंट ने। पॉपुलेशन वेलफेयर डिपार्टमेंट का जो विजन है वो सिर्फ आबादी कम करना नहीं है, बल्कि इसके साथ औरत और माँ और बच्चे की सेहत पर भी हम पूरा फोकस कर रहे हैं। इसके लिए हमने ये एक अवेयरनेस के लिए हमने एक मेला लगाया है, जिसका मकसद है कि ख़ानदानी मनसूबाबंदी आजकल के हमारे माशरे में कितनी ज़रूरी है। अगर वालिदैन अपने बच्चों की तादाद और उनमें मुनासिब वक्फ़ा मनसूबाबंदी को प्रॉपर फॉलो करते हैं, जिसकी वजह से हम अपने माशरे के बहुत सारे मसाइल हैं, जैसे कि गुर्बत, हमारे पास बहुत सारे जो कि मसाइल हैं, हम उस पर काबू पा सकते हैं और हमें एक बेहतर खुशहाल माशरा दे सकते हैं। थैंक यू। अॼु जो प्रोग्राम माण्हुनि खे अवेयरनेस ॾियण लाइ कयो आहे। इहो जेको आहे न, असां हर महीने ही प्रोग्राम कंदा आहियूं, नंढड़ा प्रोग्राम कंदा आहियूं माण्हुनि खे अवेयरनेस ॾियण लाइ। हींअर ख़ासि डिप्टी कमिश्नर मैडम, एडिशनल कमिश्नर मैडम जे चवण ते जेको आहे न, हिते स्कूल में मेरान गर्ल्स हाई स्कूल में जेको आहे सो असां इहो प्रोग्राम कयो आहे माण्हुनि खे अवेयरनेस ॾियण लाइ त पॉपुलेशन जेको आहे उहा केतिरी ख़तरनाक हद ताईं वधंदी वञे, उनखे कंट्रोल करण लाइ असांखे कहिड़ा कहिड़ा उपाउ वठणु घुरिजनि, इन जे बारे में इहो प्रोग्राम करायूं पिया। उन हवाले सां त असां जेके टीन एजिस जा आहिनि ॿार, उन्हनि खे बि असां इंफॉर्मेशन ॾियूं। जीअं प्री प्लानिंग आहे, इमोशनल जेके थींदियूं आहिनि, त उन में असां जेके चेंजिंग्स थींदियूं आहिनि ॿारनि में, असां उन जे हवाले सां उन्हनि खे ॿुधायूं ऐं असां उन्हनि खे अवेयरनेस ॾियूं, ताकी जीअं ॿारनि में जेके मसइला टीन एजिस में थियनि था, स्पेशली गर्ल्स में थियनि था, त असां उन्हनि खे उहा ॻाल्हियूं सम्झायूं, ॿुधायूं, उन्हनि जे पेरेंट्स खे असां ॿुधायूं, ताकी अॻिते हली उन्हनि जे लाइ कोई मुश्किलातूं न थियनि। अॼु जो जेको प्रोग्राम आहे उन जो मक़सदु इहो आहे त माण्हुनि खे अवेयर कयो वञे माउ ऐं ॿार जी सिहत केतिरी ज़रूरी आहे। ऐं इहो तॾहिं पॉसिबल आहे जॾहिं असां ॿार में हिकिड़े खां ॿिए ॿार में मुनासिब वक़फ़ो रखंदासीं। 3 साल या 5 सालनि जो वक़फ़ो रखंदासीं त माउ ॿिए ॿार जे लाइ तयार बि थी वेंदी, ऐं इन खां अलावा जेको पहिरियों ॿार आहे उनखे बि पंहिंजी माउ जी टोटल तवजा मिली वेंदी। असां अॼु हिते मेरान गर्ल्स हाई स्कूल हैदराबाद में फैमिली हेल्थ मेले जो अरेंजमेंट कयो आहे। असांखे पंहिंजे मिनिस्टर अदी अज़रा पिचो साहिबा, सेक्रेटरी जनाब हफ़ीज़ुल्लाह अब्बासी साहिब जे तरफ़ां अहकामात आहिनि त मुख़्तलिफ़ एरियाज़ में वञी ऐं माण्हुनि खे अवेयरनेस ॾियो त फैमिली प्लानिंग ते अमल कनि ऐं बर्थ स्पेसिंग करे सुठी ऐं खुशहाल ज़िंदगी गुज़ारे सघनि। ज़ाहिर आहे फैमिली प्लानिंग थींदी त पोइ माण्हू ॿारनि खे सुठी तालीम बि ॾियारे सघंदो, सुठा कपिड़ा बि पाराए सघंदो ऐं मुल्क बि तरक़ी कंदो। ऐं जेके बि रोड रस्ता आहिनि या जेके पंहिंजा स्कूल आहिनि, उहे गवर्नमेंट उन्हनि खे ठाहिण में मुंहुं ॾेई सघंदी। फैमिली हेल्थ मेले जो मक़सदु ॼाण फराहम करणु हुयो त इन ज़रिए ख़ानदान जा फ़र्द तालीम, सेहत ऐं ॿियनि मामलनि खे बेहतर अंदाज़ में हलाए सघनि था। कैमरामैन एजाज़ कुसो सां गॾु सलीम अला, मेरान TV न्यूज़, हैदराबाद।